जी तरतीब जे हिसाब सां अवामे अहले सुन्नत खे महीने जे हिसाब सां मौज़ू बि ॿुधाईंदा न त किर कंदा। मां बि उन साॻे तरीक़े सां कुझु ॻाल्हि सोचे आयुसि अॼु अल्लाह जे वलियनि जो ज़िक्र कंदुसि। ख़ासुल ख़ास पीरनि जे पीर सैयदना व मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी जो ज़िक्र ख़ैर थींदो। पर जब हिते आयासीं फ़कीर गुलाम सरवर ऐं साईं वारा नात पढ़ियूं पे माशाअल्लाह, पर मथो जमल अदा मंज़ूर नात पढ़ी त वारो सॼो मौज़ू तब्दील थी वियो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर नारे विलायत। अदा साईं गुलाम सरवर बादशाह माण्हू आहे। असांजे साम्हूं फ़कीर मंज़ूर नात पढ़ी हुन पंहिंजे हिसाब सां पढ़ी, पर उनखे बि त उमेद आहे त रसूलुल्लाह शफ़ाअत कंदो। इहा या न आहे त ख़ुदा मां सॼो जो सॼी मुआरी ॻाल्हि जेका सोचे आयसि वही तब्दील थी। पोइ मां जेका तव्हांजे साम्हूं वक़्त जी ॻाल्हि आहे, दरिया जे मथां सफ़र पे कई, ॿेड़ी जे अंदरि वेठो, साणुसि करे हिकिड़ो ख़लीफ़ो बि गॾु आहे, पाण बि वेठो आहे ऐं साम्हूं अची ॿेड़ी में ॿिया माण्हू बि वेठा, पर हुन सां हिकिड़ी ॼञ गॾु वेठी। आज़ाद रुंजो में केरु वेठा? ॼञ गॾु वेठी। और जो ॼञ अची वेठी त उन्हनि ॼञ जे अंदरि लाज़मी हाणे शादी आहे, ॼञ आहे त के सुठा माण्हू बि हूंदा आहिनि, के उन में पंहिंजे हिसाब सां चिलवेला बि हूंदा आहिनि, के भोग ठिका वेठा कंदा आहिनि, के कीअं कंदा आहिनि। पर उन्हनि शादियुनि में पुराणे ज़माने में, अॼु बि आहे पर तमामु पुराणे में तमामु वधीक हूंदो त हिकिड़ो राज भाग जो हिकिड़ो मशकिरो बि पाण सां गॾु खणंदा हुआ। सुभान अल्लाह इहो आहे न बिरादरी में विया हुयो हिकु। हा अलहमदुलिल्लाह इहो आहे, अलहमदुलिल्लाह बिरादरी वारा आहियूं, राज भाग वारा आहियूं। सुभान अल्लाह त उहो मशकिरो बि चढ़ियो, उहो मशकिरो कमर वेठो भोग करे पंहिंजे हिसाब सां भोग हलनि पिया, जा माण्हू वेठा खिलनि, उहो ख्वाजा अब्दुल रहमान पंहिंजे हिसाब सां वेठो आहे। वेही वेही पंहिंजे ख़लीफ़े खे जीअं ख़लीफ़ा छा पिया कनि, तेसिन जी शादी लॻी पई आहे, ख़ुशी जो समा लॻो पियो आहे, इहो मशकिरो हिन खे मशकिरूं करे करे खिलाए रहियो आहे। ख्वाजा अब्दुल रहमान फरमायो, हा वदा इहो मशकिरो हिन खे खिलाए रहियो आहे, ज़ाहिर में खिलाइण जे करे इन जी दिलि मुर्दा थी चुकी आहे, जो घणो खिलण सां दिलि मुर्दा थींदी आहे। पर अदा तोखे इहा ॻाल्हि ॿुधाए त हिन मशकिरे जी दिलि में बि इहो ज़रूर आहे त क़यामत में मुंहिंजी शफ़ाअत में हिकिड़ो मोहम्मद जंहिं टाइम ते क़ब्र में ईंदुसि उन टाइम ते रसूलुल्लाह ज़रूर मुंहिंजी शफ़ाअत करण अची वेंदो। सुभान अल्लाह सम्झ में ॻाल्हि किथे नथी अचे? त पोइ तंहिंजे करे तव्हां असांजी बि छा इहा ई उमेद आहे त असां बि इनशाअल्लाह जॾहिं जान छॾींदासीं, जान छॾण त परे जी ॻाल्हि आहे, पर हिन जान जे अंदरि बि रसूलुल्लाह असांजे लाइ भरजलो आहे। हिन में बि असांजे लाइ जेको आहे रसूलुल्लाह जा असांजे मथां करम वॾा आहिनि, थोरा करम कोन्हनि, केतिरा करमनि जो ॻणण वठो कोन्हे। तव्हां यकीन ॼाणो, जेकॾहिं असां पंहिंजे गुनाहनि जे तरफ़ थोरी नज़र कयूं न, त ही नज़र करण असांजे गुनाहनि जो इज़ालो कोन थी सघंदो, पर उहो रब काइनात असांजे मथां रहम वारो बणियो बीठो आहे। उहो रब काइनात असांजी तव्हांजे मथां अरहम राहिमीन रब बणियो बीठो आहे। असांजी तव्हां जूं शकिलूं नथो फेराए पियो, अलाह सी असांजे मथां अज़ाब पाणी जो नथो नाज़िल फरमाए, अलाह सी असांजी तव्हांजे मथां जी आयत जो तर्जुमो ॿुधाए पढ़ो, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबिय्यना व मौलाना मुहम्मद وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه। अल्लाह ने करामी अल्लाह रब्बुल इज्जत कुरान मजीद फुरकान हमीद में शाज़मायो, वला अल्लहुम इज़्ज़लमु अनफुसहुम जाऊका फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। या रसूलुल्लाह पंहिंजे इन उम्मत खे चई ॿुधा
जेकर ये पांजे नफ्सन जे मथा जुल्म कर छा कर जुल्म करो करो जो ने ट्रक जे हेठो अचणो आ न इहो बि पांजा खुदकुशी आ इहो जुल्म आ लाज़मी पाण जो पाण खे लकुड़ वणे इहो जुल्म आ न जुल्म इहो आहे जो तूं गुनाह करे अल्लाह जी नाफरमानी करे अल्लाह से तोखे फरमाए नमाज पढ़ तू नमाज छॾे ॾे अल्लाह से तोखे फरमाए रोज़ा रख तू रोज़ा छॾे ॾे अल्लाह से तोखे फरमाए कूड़ न ॻाल्हाए तू कूड़ ॻाल्हाइण शुरू कर अल्लाह से तोखे फरमाए तू ग़ीबत न कर गिला न कर तू गिला करण शुरू कर ॾे ओ मोमिन मुस्लमान तुंहिंजा जो घाटो घटि आहे तुंहिंजा जो नुक़सान घटि आहे आख़िरत जो नुक़सान तमामु वॾो आहे नमाज़ पढ़ण जो नुक़सान तमामु वॾो नमाज़ न पढ़ण जो नुक़सान तमामु वॾो आहे रोज़े न रखण जो नुक़सान तमामु वॾो आहे इन्हनि नुक़साननि जो उन महीननि जी तरतीब जे हिसाब सां अवामी अहले सुन्नत खे